अलाए त छो अॼुकल्ह आउं शदीद वेसारे जे वर चढ़ी चुको आहियां। आउं विसारे वेठो आहियां त मुंहिंजी पहिरीं प्रेमिका ॻोठ जे गलियुनि मां थींदे हिक बेरिंग लिफ़ाफ़े वांगुरु मुंहिंजे ज़िंदगीअ में ओचितो कॾहिं ऐं कीअं हली आई हुई। मूंखे इहो बि यादि नाहे रहियो त मुंहिंजा कहिड़ा दिलबर दोस्त मुंहिंजे ज़िंदगीअ में बड़जे शाम जियां रहिया आहिनि, जिन सां आउं महबूबाउनि जियां मोहबत कंदो रहियो आहियां। ॻणतीअ जी ॻाल्हि इहा आहे त मूंखां हाणे मुंहिंजे महबूबाउनि जा नाम बि विसरंदा पिया वञनि। घणी कोशिश बावजूदि आउं इहो बि ज़हन जे फ़रहे ते तारे नथो सघां त मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो सिगरेट खे कॾहिं आङुरियुनि विच में आंदो हो ऐं कीअं उहो मुंहिंजे चपनई हयात जो मुस्तक़िल सहारो बणिजी वियो हो। मूंखे इहो बि यादि कोन्हे त मूं पंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों शेर कॾहिं ऐं छो सिरजियो हो। मूंखे मुंहिंजे जीवन कथा वांगुरु पंहिंजे लिखियल पहिरीं कहाणी बि यादि न रही आहे। मूं पंहिंजे जीवन जूं समूरियूं सातूं भुलाए छॾियूं आहिनि। हाणे मूंखे कुझु यादि आहे त मुंहिंजे बचड़नि जूं ज़रूरतूं यादि आहिनि। मूंखे मुंहिंजे ॿारनि जूं तइलीमी फ़ियूं ऐं उन्हनि जूं तारीख़ूं यादि आहिनि। मूंखां मुंहिंजूं ऐं मुंहिंजे जीवन साथियाणीअ जूं बीमारियूं ऐं उन्हनि लाइ घुर्बल दवाउनि जा नाला बि कॾहिं कोन विसरंदा आहिनि। ऐं हा, मूंखे महीने जा उहे ॾींहं बि हमेशह यादि रहंदा आहिनि जिन में ॾुखियुनि हालतुनि सबबु ख़ाली खीसा ऐं ख़ाली हथ हुजण बावजूदि मूं लाइ सफ़ेद पोशीअ जो भरम रखणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे।